शादीअ जे ॿंधण में ॿधजण खां पोइ शाहीन अफरीदी ऐं उनशा अफरीदी जी शादीअ वारनि तक़रीबुनि जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते गर्दिश में आहिनि, जॾहिं त ख़ूबसूरत जोड़े खे मुबारकूं मिलण जो सिलसिलो बि जारी आहे। क़ौमी क्रिकेटर शाहीन शाह अफरीदी पंहिंजी शादी खां पोइ पहिरीं सोशल मीडिया पोस्ट कई, जंहिंमें हुन शादीअ में शिरकत कंदड़नि ऐं दुआऊं कंदड़नि जा थोरा मञिया। हुन चयो त हाणे मुंहिंजी ज़िंदगीअ जो नओं बाब शुरू थी वियो आहे ऐं हिन नए सफ़र खे मां पंहिंजे ख़ासि शख़्स सां प्यार ऐं मोहबत सां गुज़ारींदुसि। अहिड़े पैगाम ते हर माण्हू खेसि दिल वारा इमोजी मोकिलिया ऐं तबसरा करे शादीअ जूं मुबारकूं ॾिनियूं। शाहीन अफरीदी पोस्ट सां गॾु तस्वीरूं बि शेयर कयूं हुयूं, जिन खे हर माण्हुनि पसंदि कयो, पर सभिनी जा तबसरा उन वक़्तु धुंधला थी विया जॾहिं शाहीन अफरीदीअ जी ससु अची कमेंट कयो। शाहिद अफरीदी जी ज़ाल ऐं शाहीन अफरीदी जी ससु पंहिंजी ॿी न्याणी जे मुड़ुसु शाहीन अफरीदीअ जी पोस्ट ते तबसरो कंदे लिखियो त अल्लाह अवां ॿिन्ही खे ॿिन्ही जहाननि जूं ख़ुशियूं नसीब फरमाए। इहा हिकु माउ जी दुआ आहे। यादि रहे त शाहीन शाह अफरीदी जो निकाह अॻूणे क्रिकेटर शाहिद अफरीदी जी धीअ उनशा सां हलंदड़ महीने फेबरवरी में कराची में थियो हो। 18 सेप्टेम्बर ते संदन मेहंदी, जॾहिं त 19 सेप्टेम्बर ते ॼञाई, 21 सेप्टेम्बर ते वलीमे जी तक़रीब थी, जंहिंमें पाकिस्तान जे मक़बूल शख़्सियतुनि शिरकत कई हुई। शाहीन अफरीदी जी ससु नादिया अफरीदी शाहिद अफरीदी जी कज़न आहे, जिन जी शादी 2000 में थी हुई, जॾहिं त नादिया 16 सालनि जी हुई। शाहिद अफरीदी खे 5 धीअरुनि जो औलाद आहे, जिन में अक्सा, उनशा, अजवा, असमारा ऐं अरवा शामिल आहिनि। उन खां अॻु शाहिद अफरीदी जी वॾी धीअ अक्सा अफरीदी जी नसीर नासिर सां 2022 में शादी थी हुई। चयो पियो वञे त शाहीन अफरीदी जी शादी में आयशा उमर, फखर आलम, वसीम अकरम, शोएब अख्तर, इंज़मामुल हक ऐं ॿियनि शिरकत कई हुई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk